अस्सलामुअलैकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो महरान टीवी न्यूज़ ऐं मां आहियां फराशा। सभ खां पहिरियां हिकु नज़र ख़ासि ख़बरुनि ते। हवाबाज़ी वारे वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम सरवर ख़ान चयो आहे त PIA में माज़ीअ में जाली लाइसेंस ते भर्तियूं थियूं। वधीक 17 पायलटनि ऐं 96 टेक्निकल स्टाफ खे जाली डिग्रियुनि ते कढियो वियो आहे। जाली पायलटनि खां इम्तिहान वठंदड़ ऐं इम्तिहान ॾींदड़ ॿई ॾुहारी आहिनि। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर फ़रोग़ नसीम चयो आहे त कुलभूषण जाधव जी सज़ा ख़त्म नाहे कई वई। सज़ा ख़त्म थिए हा त आउं बि एहतजाज करियां हा। आलमी अदालत बि कुलभूषण जाधव जी सज़ा ख़त्म नाहे कई। ऐवान खे एतमाद में वठणु ज़रूरी नाहे। कुलभूषण खे को बि एनआरओ नाहे ॾिनो वियो। मनी लॉन्ड्रिंग केस में आसिफ़ ज़रदारी ऐं फरियाल टालपुर ते फ़र्द जुर्म लागू न थी सघियो। एहतसाब अदालत जो जज मसरूफ़ हुअण सबबि ॿुधणी 29 जुलाई ताईं मुलतवी। मुल्क में कोरोना वायरस सबबि वधीक 54 मरीज़ फ़ौत। कोरोना जा वधीक 1009 नवां केस ज़ाहिर। पाकिस्तान में फ़ौत थी वियल मरीज़नि जो अंग वधी 5763 थी वियो। हिन वक़्त ताईं 2,70,400 केस रिपोर्ट। ज़राअत वारे सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत हथ सां कणिक जो बहिरान पैदा करे छॾियो। पंजाब में अघ वधीक हुअण सबबि सिंध मां कणिक वञी रही आहे। मुल्क में 2 करोड़ 60 लख टन कणिक पैदा थिए थी। पास्को ऐं सूबनि वटि सिर्फ़ु 68 लख कणिक मौजूदु आहे। लकी ग़ुलाम शाह वेझो जहान ख़ान चौकी वटि 2 कारुनि में टक्कर। शिकारपुर वासी मोहम्मद अली भुट्टो ऐं संदसि घरवारी शाहिदा ख़ातून फ़ौत। घारो में मज़दा ऐं चिंगसी रिक्शा में टक्कर। नौजवान आसिफ़ शेख फ़ौत, 3 ॼणा ज़ख़्मी।